वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। असां लाइन ते मौजूद आहिनि मुंसिफ लाशारी एक्सपर्ट आहिनि। मां सर इहो सवाल अवां खां कंदमि त हिकु त सिंध में गैस जी प्रोडक्शन जो केतिरो हिसो आहे ऐं छा वफ़ाक़ सिंध खे पंहिंजे हिसे जो गैस ॾेई रही आहे, इन हवाले सां अवां छा चवंदा? बिल्कुलु तमामु सुठो क्वेश्चन आहे। इन जो इहो आहे त सिंध जेका आहे शुरू खां वठी 70 खां 75% प्रोडक्शन सिंध थी रहे पूरे मुल्क जी इन में। उन जे बदिले में सिंध खे 40% बि कोन थो मिले जेको सिंध में यूज़ कयो वञे। उन में उन जी वजूहात इहे बि आहिनि त जीअं 18 तरमीम खां पोइ 18 तरमीम थियण खां पोइ सिंध खे सिंध जो प्रॉपर हिसो मिलणु घुरिजे हा, पर कुछ गवर्नमेंट जे पॉलिसियुनि तहत उनखे उन मुताबिक़ हिसो मिले कोन पियो। प्रोडक्शन जे फुक़दान हुजण सां गॾोगॾु इहो पंहिंजो जामे पॉलिसियुनि जो ई फुक़दान आहे, जंहिंजी वजह से सिंध के मादनियात के हवाले से कमी थी है या तकलीफ़ थी है। अच्छा लाशारी साहब, इन में जेकर असां थोड़ो ज़िक्र कयूं, असांजो जेको एनर्जी मिनिस्टर आहिनि असांजा इम्तियाज़ शेख साहब, उन्हनि कुछ वक़्तु अॻु वफ़ाक़ी हुकूमत के ख़ासि तौर ते जेको असांजो आहे मुसद्दिक़ मलिक साहब पेट्रोलियम वज़ीर, उनखे हिकिड़ो ख़त लिखियो हो। उन्हनि हिकिड़ो आर्टिकल 150 जे तहत हिकिड़ी पंहिंजी शिकायत बि दर्ज कराई हुई त असांखे जेको असांजो ड्यू राइट आहे या जेको ड्यू शेयर आहे उहो कोन थो ॾिनो वञे। इन हवाले सां तव्हां छा था सम्झो त आइन में जेको आइन पाकिस्तान आहे उन में हिकिड़ो आर्टिकल ऑलरेडी 158 बि मौजूदु आहे त जेकॾहिं कंहिं बि सूबे खे तव्हां ॾिसो न सिंध जेका आहे उहा तव्हांजी 62-63% ऑफ टोटल जेका प्रोडक्शन आहे उहा सिंध मां जेका आहे उहा थिए पई, त उन जे बावजूदि जेकॾहिं सिंध खे उन जो 50% जेका रिक्वायरमेंट आहे उहा बि जेकर न ॾिनी वञे त इन जेकर सिर्फ़ु ख़त लिखणु काफ़ी आहे या ॿियो कोई हिकिड़ो फोरम आहे जंहिं ते इन मामले खे खणी सघिजे थो? न, बिल्कुलु वफ़ाक़ सां जेको आहे इन आइन जे तहत वफ़ाक़ खां पंहिंजो प्रापर हिसो वठी सघिजे थो, घुरी सघिजे, उन जे लाइ एहतिजाज करणु घुरिजे ऐं सूबनि खे पंहिंजो 18 तरमीम पास करण जो मक़सदु बि इहो हुयो त सूबनि खे पंहिंजे वफ़ाक़ मां प्रॉपर जिन जिन शयुनि मां मिले थो उहो न पियो मिले ऐं इन ते भरपूर एहतिजाज करण जी ज़रूरत आहे गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट खे बि ऐं अवामी सतह ते बि। कुछ 2 साल पहिरियां जेको असांजो साबिक़ वज़ीर आज़म साहब हुयो, उन हिकिड़ो ऐलान कयो हुयो त भई असांजे समुंड मां हिकिड़ा वॾा ज़ख़ीरा जेके आहिनि उहे असांखे हथ अची विया आहिनि, इनशाअल्लाह असां वटि पाकिस्तान जेको आहे सो ख़ुदि कफ़ील थी वेंदो एनर्जी में। त उहो उन जो अलाए छा थियो, उहो बि हिकिड़ो छा हिकिड़ो इहो बि हिकिड़ो बयानु हुयो या उन में का हक़ीक़त बि हुई? बिल्कुलु सर, समुंड मां तमामु वॾो ज़ख़ीरो आहे। हिन वक़्तु बि समुंड सां गॾोगॾु ऑफशोर ते समुंड पाणी वारे खे ऐं ऑफशोर हुजे ऑनशोर हुजे सिंध में तमामु घणा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, पर बसि गवर्नमेंट जी गैर मुस्तहकम सियासी सूरत हाल, शॉर्ट टर्म पॉलिसियुनि ऐं मेजर प्रोजेक्ट ते रुकावटूं विझण ऐं उन्हनि ते प्रॉपर कमु न करण जी वजह करे जीअं हाइड्रो प्लांट्स आहिनि ऑफशोर ते बिल्कुलु प्रॉपर कमु न थी सघियो आहे। ऐं इहो जेको इमरान ख़ान जेका ॻाल्हि की बिल्कुलु उनमें सदाकत हुई, उन ते कमु करण जी ज़रूरत हुई। चयो थो वञे त गैर मुल्की कुझु मुदाख़लत जे करे बि ऐं गवर्नमेंट जे मौजूदा गवर्नमेंट जी ख़ासि तौर ते इन अदम तवजगी जे करे बि असांजो इन रिज़र्वायर ते प्रॉपर कमु न थी सघियो आहे। हिन गवर्नमेंट जी ख़ासि तौर ते नवाज़ लीग गवर्नमेंट जी शुरू खां वठी इहे प्रायोरिटीज़ रहियूं आहिनि। नज़र ईंदो रहियो आहे त हुननि जी LNG इंपोर्ट करण ते ज़्यादा फोकस हूंदो आहे। तव्हां पाण ॾिठो हूंदो त हुननि जो जॾहिं बि आया आहिनि LNG सां रिलेटेड स्कैंडल उन्हनि जा साम्हूं आया आहिनि, उनजो वधाए लोकल रिज़र्वायर ते कमु करण बजाए ॿाहिरां LNG इंपोर्ट करण खे ज़्यादा तरजीह ॾींदा आहिनि। हुकूमत जे इन्हनि वजह जे करे हिन वक़्तु गैर मुल्की जेके बि कंपनियूं कमु कनि पियूं, तमामु घणियूं कंपनियूं जेके आहिनि उहे हितां क्विट करे वियूं आहिनि। ENI इटालियन तमामु वॾी कंपनी हुई जेका बि हिन वक़्तु पाकिस्तान मां पंहिंजो बिज़नेस ख़तमु करे चुकी आहे, ख़तमु करे वई आहे। अहिड़े हिसाब सां काफ़ी गैर जेके बि मल्टीनेशनल कंपनीज़ आहिनि उनखे उन तरीक़े सां तहफ़ुज़ बि न पियो ॾिनो वञे ऐं उन तरीक़े सां उनखे प्रोमोट नथो कयो वञे, इंकरेज नथो कयो। ठीकु आहे लाशारी साहब, थैंक यू वेरी मच। फरह तव्हां ॾिसो न, असां वटि उहा ॻाल्हि लाशारी साहब बि कई त असां वटि जेको हिकिड़ो फुक़दान रहियो आहे त असां कंहिं बि मनसूबे खे
पाया तकमील ताईं आख़िर ताईं पहुचाईंदा कोन आहियूं। जेके बि मनसूबा आहिनि उन्हनि खे उहे किथे न किथे सियासी मसइलत जे वर चढ़ी वेंदा आहिनि। त हिते मुंहिंजे ख़्याल में जेके असांजा जेके हीउ त नेशनल हिकिड़ो इशू आहे न पंहिंजी जॻह ते, तव्हां वटि एनर्जी क्राइसिस हिकिड़ो इहो एॾो वॾो इशू आहे जो मां सम्झां थो त तव्हांजो जेतिरी तव्हांजे लाइ फाइनेंसिस ज़रूरी आहिनि, जेतिरा तव्हांजे लाइ जेतिरो तव्हांखे ज़र मुबादला जी ज़रूरत आहे, उन खां वधीक तव्हांखे एनर्जी जी ज़रूरत आहे। तव्हां वटि जेकॾहिं एनर्जी आहे त तव्हांजी इंडस्ट्री बि हूंदी, तव्हां वटि रोज़गार बि हूंदो, तव्हां ख़ुशहाली बि तव्हां वटि हूंदी। जेकॾहिं तव्हां वटि इंडस्ट्री कोन्हे, तव्हां वटि गैस कोन्हे, तव्हां वटि बिजली कोन्हे, तव्हां वटि इवन पाणी, शहरनि में पाणी कोन्हे, त हिकिड़ो एॾो वॾो हिकिड़ो मुल्क आहे असांजो। असां वटि हिकिड़ा आबी ज़ख़ीरा बि मौजूदु आहिनि ऐं कराची जे भरिसां तव्हां ॾिसो केतिरा मनसूबा आहिनि, पाणी आहिनि, रिज़र्व्स आहिनि असां वटि पाणी जा। उन जे बावजूदि शहरनि खे पाणी कोन थो मिले ऐं पुछो जेकॾहिं शिकायत कई थी वञे त प्रेशर कोन्हे, या उते बि ईअं ई माफ़ियाज़ आहिनि। जीअं कराची में ॾिसूं त वाटर टैंकर माफ़ियाज़ आहिनि। ईअं मूंखे मतिलबु काफ़ी जेकर ॾिसूं था त असां वटि लाइन लासिस बि इलाही घणा आहिनि। थिए छा थो, जेके गैस जूं लाइन्स आहिनि उन में जीअं पहिरियां बिजली जी चोरी हूंदी शहरनि में, त हाणे उन ते काफ़ी घटिताई अची वई आहे। पर उन जो बि जेको आहे लॉस आहे उहो बि जेके माण्हू बिल पे कनि था उन्हनि खां कवर कयो थो वञे। जेकॾहिं उहो मिसाल तौर ते जेतिरी बिजली चोरी थी उहा चोरी बि जेके न बिल पे करण वारनि खां रिकवर कई थी वञे। ईअं गैस जो बि इहो ई हाल आहे, गैस असां वटि चोरी बि इलाही थिए थी। ईअं बि आहे जीअं मतिलबु जेके कंपनीज़ आहिनि या बिजली जी जेके कंपनीज़ आहिनि जेके फ़राहम कनि थियूं या जेके गैस जूं कंपनीज़ जेके उहो उन्हनि जो अक्सर असां इहो ॿुधंदा आहियूं त जंहिं इलाइक़े में उन्हनि जी 100% रिकवरी हूंदी आहे उन इलाइक़े में लोड शेडिंग घटि हूंदी आहे, उन इलाइक़े में बिजली हुजे या गैस उन जो बहिरान जेको आहे उहो घटि हूंदो आहे। त अव्हां इन शइ खे कीअं था ॾिसो? मां इन सां एग्री कोन थो कयां, छाकाणि त मां इहो ॾिठो आहे त बिजली जे बिलनि जे हद ताईं त ठीकु आहे, त जिते 100% लासिस कवर थियनि था, 100% बिलिंग आहे, त उते लोड शेडिंग कराची में ख़ासि तौर ते मां ॻाल्हि कयां त कराची में लोड शेडिंग तक़रीबन जिन एरियाज़ में बिल पेमेंट थिए थी, जिते लॉसिस घटि आहिनि उते लोड शेडिंग तक़रीबन ख़तमु कई वई आहे। ईअं गैस जेको आहे गैस त असां वटि त प्रेशर ई कोन्हे। जेकॾहिं हिननि हिकिड़ो शेड्यूल कयो आहे न लोड शेडिंग जो, त भई फलाणे टाइमिंग्स ते गैस हूंदी, फलाणे टाइमिंग्स ते लोड शेडिंग हूंदी। एक्चुअली जेका तव्हांजी शेड्यूल टाइम आहे कम से कम उन में तव्हां प्रेशर त वधायो, तव्हां गैस ॾियो था उन टाइम में, उहो पर उहो प्रेशर ई कोन्हे त तव्हांजो पर्पज़ सर्व कोन थो थिए। इन खे थोरो सीरियस थी करे ख़ासि तौर ते SSDC ऐं जेका असां वटि एनर्जी डिपार्टमेंट आहे CM सिंध खे गुज़ारिश कंदासीं त एटलीस्ट, छाकाणि त वफ़ाक़ी हुकूमत सां बि इन जो पाण में कोलिशन बि आहे, त उन्हनि खे प्रेशर विझनि त भई असांजा शहरी जेके आहिनि। अच्छा, ॿियो वरी असां शहरी बि अलाए छो यूज़ड थी विया आहियूं। बिजली कोन हूंदी उनखे चवंदा भाई ठीकु आहे इहो बि हिकिड़ी असांजे मथां कोन्हे, त छा था करे सघूं। गैस बि कोन्हे, माण्हू सुबुह जो तव्हां ॾिसो कराची में मां ॾिसंदो आहियां क्लिफ्टन ते हिकिड़ो को आहे फूड शॉप आहे जिते नाश्ते जी शयूं मिलंदियूं आहिनि, उते 7 जी तादाद में माण्हू गाॾियूं फैमिलियूं बीठी हूंदियूं आहिनि, कलाकनि जा कलाक लाइन में लॻल हूंदा आहिनि सिर्फ़ु नाश्ते वठण जे लाइ, पर उहे माण्हू एतिजाज कोन कंदा। भई एटलीस्ट जेके फोरम्स आहिनि, माण्हू कोर्टुनि जा दरवाज़ा खटखटाए, माण्हू हुकूमत ते प्रेशर विझे एटलीस्ट, त हिननि जेके ॾींहंनि में तव्हांजी जेको गैस जो शॉर्टफॉल आहे कम से कम उन ते त कुझु न कुझु हुकूमत खे चवंदा आहिनि न कन ते जुए चुरे। त हाणे गैस कोन्हे, माण्हू जेके आहिनि, मां त हैरान आहियां कीअं था सर्वाइव कनि शहरनि में ख़ासि तौर ते। या त अॼु मूंखे असांजे डायरेक्टर न्यूज़ साहिबु हिकिड़ो को मूंखे ॾेखारे पियो चुल्हो, त उहो उन में इहो त हिकिड़ो बूरो विझी करे ऐं उनखे तव्हां ॿारियो त उन सां जेको आहे, पर हाणे तव्हां घरनि में उहो कीअं था करे सघो? उहो त हिकिड़ो पुराणो दौरु थियो। हाणे जेका उन में काठी जो जेको बूर आहे उहो किथां आणिजे? त हाणे सभु शयूं जेके आहिनि मुंहिंजे ख़्याल में इहो हुकूमतनि जी ज़िमेदारी हुजणु घुरिजे त भई तव्हां पंहिंजे माण्हुनि खे कम से कम इहे जेके बुनियादी ज़रूरत आहे न, गैस त हिकिड़ी बुनियादी ज़रूरत आहे, त तव्हां बुनियादी ज़रूरतूं गैस आहे, पाणी आहे, बिजली आहे, इहे त माण्हुनि खे मुहैया कयो न। जेकर नथा कयो त पोइ त या त छॾियो अवाम खे, पोइ अवाम वीचारी जीअं पुराणे दौर में माण्हू जीअंदा वञी जेको आहे स्टोनेज वारी लाइफ में जीअनि। बिल्कुलु ईअं ई आहे। थैंक यू सो मच फैज़ साहब, अवां टाइम ॾिनो ऐं ॿियनि महिमाननि खे बि आउं थैंक यू चवंदमि। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थी वियो आहे। हमेशह जीअं असां कंहिं न कंहिं इशू ते ॻाल्हाईंदा आहियूं, अॼु असां गैस जे बहिरान जे हवाले सां ॻाल्हायो। अव्हांखे ख़बर आहे त हिकु अवाम या हिकु नेशन जे तौर ते असांखे बि पंहिंजो किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे। जेतिरी ज़रूरत हुजे ओतिरो ई गैस इस्तेमालु कयो। अगरि कम में नथा अचनि त प्लीज़ तव्हां पंहिंजा जेके स्टोव्स आहिनि, जेके चुल्हा आहिनि, उहे बंदि करे छॾियो ऐं वक़्तु सिर गैस जा बिल बि पियारियो। प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थी वियो आहे। नेक्स्ट वीक इंशाअल्लाह ताला वरी ॿिए कंहिं इशू सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। मूंखे ऐं फैज़ साहब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।